तव्हां इहे सिंध मार्च करे आया उन हवाले सां तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे सिंधी क़ौम में? असां साईं जी मज़ार ते हाज़िरी भरीसीं जीअं शहीद बाबा जी रवायत खे बरक़रार रखी। असां हिते सभु साईं जीएम सैयद जा आशिक़, शहीद बाबा जा आशिक़ सभु असां हिते गॾु थी करे 17 तारीख़ जी हवाले सां असां सॼी सिंध में दोस्तनि खे दावत ॾियूं था। जेके बि सिंधी माण्हू आहिनि, जेको बि सिंध खे पंहिंजी माउ सम्झे थो, उहो 17 तारीख़ ते कराची अचे ऐं पंहिंजे प्रोग्राम में शरीक थिए। पोइ उहो कहिड़े बि पार्टीअ सां तालुक़ु रखे थो, कहिड़े बि फ़िरक़े सां तालुक़ु रखे थो, हे उन्हनि जो प्रोग्राम आहे, सिंध जो प्रोग्राम आहे, अचनि सभु उन में शरीक थियनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि इल्ज़ाम लॻाया आहिनि तव्हांजे जिक्र बि काद में, इन हवाले सां तव्हां उन शइ कीअं था ॾिसो? जेके दुरू इल्ज़ाम हणंदियूं आहिनि उहे इल्ज़ामनि में ई मां सम्झां थो उन्हनि जी ज़िंदगी गुज़री आहे। शहीद वॾो जॾहिं ज़िंदा हो त इहे ई माण्हू उन सां जीअरे उन शहीद ते उन्हनि किताब छपराया, पंफलेट छपरायूं, एतिरो बुग़्ज़ ऐं साड़ उन सां हूंदो जो उनखे उन वक़्तु ई जेको आहे सो न बख़्शींदा। पर अॼु अफ़सोस आहे त शहीद जे शहादत खां पोइ हू पंहिंजो पाण खे लीडर मञाइण जे लाइ शहीद वॾे ते इल्ज़ाम तराशी करे रहिया आहिनि ऐं सिंध हुननि खे मोट ॾिनी आहे। असीं नथा चाहियूं त असां हुननि खे मोट ॾियूं, पर तारीख़ लिखबी 17 तारीख़ ते त उन्हनि ई माण्हुनि जॾहिं जेको आहे सो कराची में मार्च कयो त 1500 2000 माण्हू गॾु करे उन्हनि ॿाहूं पे लोॾियूं। पर असां चऊं था त 17 तारीख़ ते सॼी सिंध हूंदी, शहीद वॾे सां मुहबत कंदड़ माण्हू हूंदा, पार्टी चेयरमैन जे क़यादत में जेका हीअ तारीख़ी रैली निकिरे थी, इहो ई जवाबु हूंदो उन्हनि मुखालफ़नि खे।